केमिस्ट्री क्लास 10 बाब ॿियो सबक अरिड़ो हिसो पहिरियों अंगी हिसाब न्यूमरिकल्स आवां आहियां केमिस्ट्री उस्ताद नजूल चन्ना आवांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार असांजे अॼोके लेक्चर जा मौज़ू आहिनि एग्जाम्पल न्यूमरिकल्स अंगी हिसाब असांजे किताब में एग्जाम्पल 1 ऐं एग्जाम्पल 2 ॾिनल आहे एग्जाम्पल 1 खां शुरूआत कयूं था Example 1 आहे a solution of hydrochloric acid has pH of 2.3. Calculate its pOH and hydrogen ion molar concentration. हाइड्रोक्लोरिक एसिड जे हिक ॻार जी pH 2.3 आहे उन जी pOH ऐं हाइड्रोजन आयन जो मिक़दार मालूम कयो। हाणे जेकर असां हाइड्रोक्लोरिक एसिड जो आयोनाइजेशन रिएक्शन लिखूं त आयोनाइजेशन रिएक्शन थींदो हाइड्रोक्लोरिक एसिड will be broken down into hydrogen ion and chloride ion. हिन ॾिनल हिसाब मां जेकर असां डेटा कढूं त डेटा में असांखे pH मिलियल आहे 2.3 ऐं हाइड्रोजन आयन जी मोलर कंसंट्रेशन मालूम थो करे त यानी असां सवाल लिखूं था pOH बि चए थो तव्हां मालूम कयो त pOH बि असांखे ॻोल्हणी पवंदी। हाणे सभ खां पहिरियां pH असांखे मिलियल आहे 2.3 त असांखे हिकिड़ो फार्मूलो मिलंदो आहे जंहिंमें pH प्लस pOH बराबर 14 असां लिखंदा आहियूं त यानी असांखे जेकर pH मिलियल आहे त असां pOH जेका आहे उहा ईअं ई मालूम करे सघूं था। सो फार्मूलो आहे pH प्लस pOH बराबर 14 pH जो वैल्यू आहे 2.3 प्लस pOH बराबर 14। हाणे हेॾां 2.3 जेको आहे प्लस में आहे इन खे असां शिफ्ट कंदासीं हिन पासे ॾांहुं pOH असां मालूम कंदासीं त हाणे नओं फार्मूलो थी वेंदो pOH बराबर 14 माइनस 2.3 pOH बराबर 14 माइनस 2.3 त pOH जो वैल्यू 14 मां 2.3 कट कंदो त जवाब मिलंदो 11.7 यानी असां pOH बि पंहिंजी मालूम करे वरितीसीं बराबर थी 11.7। बाक़ी असांखे छा मालूम करणी आहे हाइड्रोजन आयन जी कंसंट्रेशन। एग्जाम्पल पहिरें में असां pOH मालूम कईसीं 11.7। हाणे असांखे हाइड्रोजन आयन जी मोलर कंसंट्रेशन मालूम करणी आहे। सो हाइड्रोजन आयन जी असां मोलर कंसंट्रेशन मालूम कयूं फार्मूलो आहे असां वटि pH बराबर नेगेटिव लॉगरिथम ऑफ मोलर कंसंट्रेशन ऑफ हाइड्रोजन आयन। हाणे असां वटि pH जेका आहे उहा ॿिन्ही पासनि ॾांहुं असां वटि हिकिड़े पासे ॾांहुं नेगेटिव लॉग आहे ॿिए पासे ॾांहुं असां वटि pH आहे। असां छा कंदासीं त इहा जेका नेगेटिव आहे उहा हेॾां खणी अचूं इन खां बहितर आहे त असां माइनस खणी करे हिननि ॿिन्ही पासनि खे ज़रब कंदासीं। हेॾां प्लस आहे प्लस pH आहे त हिन प्लस सां माइनस ज़रब थींदी त माइनस pH थी वेंदी माइनस सां माइनस ज़रब थी वेंदी त प्लस थी वेंदी। सो असांखे मिलंदो माइनस pH बराबर प्लस लॉगरिथम ऑफ मोलर कंसंट्रेशन ऑफ हाइड्रोजन आयन। प्लस लॉगरिथम असां पढ़ूं था असां प्लस ॾींदा न आहियूं न ई वरी पढ़ण में ॾींदा आहियूं तंहिंजे करे असां छा पढ़ंदासीं त नेगेटिव pH बराबर आहे लॉग मोलर कंसंट्रेशन ऑफ हाइड्रोजन आयन। हाणे हिन लॉग खे असां ख़तमु करण जे लाइ छा कंदासीं त ॿिन्ही पासनि खे एंटी लॉग सां ज़रब कंदासीं त असांखे एंटी लॉग नेगेटिव pH मिली वेंदो ऐं लॉग सां एंटी लॉग ज़रब कंदासीं त लॉग ख़तमु थी वेंदो त असांखे नओं फार्मूलो मिलंदो एंटी लॉग माइनस pH बराबर हाइड्रोजन आयन जी मोलर कंसंट्रेशन। तंहिंजे करे नओं फार्मूलो असांखे हाइड्रोजन आयन जी मोलर कंसंट्रेशन मालूम करण जो मिलियो हाइड्रोजन आयन जी मोलर कंसंट्रेशन बराबर एंटी लॉग ऑफ नेगेटिव pH। हाणे असांखे pH जो हिते वैल्यू मिलियल आहे 2.3 एंटी लॉग ऑफ नेगेटिव 2.3 थींदो। एंटी लॉग मालूम करण जो फार्मूलो आहे असां वटि हाइड्रोजन आयन जी मोलर कंसंट्रेशन साॻी लाथीसीं बराबर साॻी लाथीसीं एंटी लॉग ऑफ नेगेटिव pH जी जॻह ते हुनजो वैल्यू रखियोसीं माइनस 2.3। एंटी लॉग मालूम करण जो तरीक़ेकार आहे साइंटिफिक कैलकुलेटर में शिफ्ट दबायो ऐं पोइ लॉग दबायो पोइ तव्हां वैल्यू हणोसि माइनस 2.3 त तव्हांखे एंटी लॉग मिली वेंदो माइनस 2.3 जो हाइड्रोजन आयन जी मोलर कंसंट्रेशन बराबर 0.005011। हाणे असां छा कंदासीं त हिन पॉइंट खे जेकी असांजा ज़ीरोज़ आहिनि उन्हनि सां अॻिते खणी अचे नॉन ज़ीरो डिजिट ते आणींदासीं त जेतिरा अंग क्रॉस कंदी ओतिरो 10 खे रेज़ पावर माइनस में मिलंदो छो त असां सॼे पासे था अचूं। हीअ पॉइंट खईंसीं हिते पहुचंदी त 10 रेज़ पावर -1 हिते ईंदी त 10 रेज़ पावर -2
हिते ईंदी 5 पॉइंट त यानी 10 रेज़ पावर माइनस 3 त हाइड्रोजन आयन जी मोलर कंसंट्रेशन असांखे मिली 5.01 ज़रबिया 10 रेज़ पावर माइनस 3 मोल पर डीएम क्यूब। एग्जाम्पल नंबर ॿियो आहे फाइंड pH, POH, hydro oxide ion जी molar concentration and hydrogen ion molar concentration of 2.46 into 10 raised power minus 9 molar potassium hydroxide solution। पोटेशियम हाइड्रोक्साइड जे हिक गार जी कंसंट्रेशन 2.46 ज़रबिया 10 रेज़ पावर माइनस 9 आहे। इन जी pH, POH, हाइड्रो ऑक्साइड आयन जी मोलर कंसंट्रेशन ऐं हाइड्रोजन आयन जी मोलर कंसंट्रेशन मालूम कयो। यानी 4 शयूं असांखे मालूम करणियूं आहिनि। सिर्फ़ु असांखे हिकिड़ो डिजिट हिकिड़ो अंग जेको आहे उहो ॾिनल आहे। आयोनाइज़ेशन जेकॾहिं रिएक्शन असां पोटेशियम हाइड्रोक्साइड जो ॾिसूं, पोटेशियम हाइड्रोक्साइड जॾहिं टुटंदी आयोनाइज़ थींदी त पोटेशियम आयन ऐं हाइड्रो ऑक्साइड आयन में टुटंदी। सो पोटेशियम हाइड्रोक्साइड आयन जी असांखे गार जी सूरत में मोलर कंसंट्रेशन मिलियल आहे 2.46 into 10 रेज़ पावर माइनस 9 यानी उन में हाइड्रो ऑक्साइड आयन जी मोलर कंसंट्रेशन पिणु 2.46 ज़रबिया 10 रेज़ पावर माइनस 9 ई आहे। सो हिकिड़े पासे ॾांहुं असांखे जेका पोटेशियम हाइड्रोक्साइड जी मोलर कंसंट्रेशन मिलियल आहे उन में ई असांखे हाइड्रोक्साइड आयन जी मोलर कंसंट्रेशन हिते ॾिनी वई आहे। सो डेटा कढूं जेकॾहिं असां हिन एग्जाम्पल जी त उन में डेटा में असांखे हाइड्रोक्साइड आयन जी मोलर कंसंट्रेशन मिलियल आहे 2.46 into 10 रेज़ पावर माइनस 9। हाइड्रोजन आयन जी मोलर कंसंट्रेशन असांखे मालूम करणी आहे। pH असांखे मालूम करणी आहे ऐं POH पिणु असांखे मालूम करणी आहे। सो जेकॾहिं असांखे हाइड्रोक्साइड आयन जी मोलर कंसंट्रेशन मिलियल आहे त सभ खां पहिरियों असां POH मालूम कयूं। POH मालूम करण जो फार्मूलो आहे नेगेटिव लॉगरिथम मोलर कंसंट्रेशन ऑफ हाइड्रोक्साइड आयन। हाणे POH बराबर नेगेटिव लॉग साॻियो ई हिते हाइड्रोक्साइड आयन जी जॻह ते असां हुन जी मोलर कंसंट्रेशन रखंदासीं। POH बराबर नेगेटिव लॉग मोलर कंसंट्रेशन आहे 2.46 into 10 रेज़ पावर माइनस 9। हाणे असांखे हिते ॿ वैल्यूज़ मिलियल आहिनि। हूअं हुयो असांखे लॉग 1 ज़रबिया 10 त असां हुननि खे लॉग 1 10 खे छॾायूं पिया त 1 ॾांहुं 10 पोइ लॉग 10 खे छॾायूं पिया त 1 पियो मिले। हाणे असांखे जेको लॉगरिथम आहे उहो हिन वैल्यू सां 2.46 आहे ॿिन जो वैल्यू लॉगरिथम में कढणो पवंदो ऐं वरी लॉगरिथम 10 रेज़ पावर माइनस 9 सां पिणु लागू थींदो। सो असां POH बराबर नेगेटिव लॉग 2.46 प्लस लॉग 10 रेज़ पावर माइनस 9 ॿिन्ही सां असां लागू कयोसीं। सो असांजे वटि हिते आहे माइनस लॉग 10 रेज़ पावर माइनस 9 तंहिंजे करे माइनस 9 खे जेकॾहिं असां हेॾे अॻियां आणूं त लॉग 10 पोइ हिते वञी करे बचंदो। सो असां वटि साॻियो ई दर्जो असां हेठि उतारियूं था नेगेटिव लॉगरिथम ऑफ 2.46 प्लस माइनस 9 खे असां हेॾे आंदोसीं ब्रैकेट में असांजो थी वियो माइनस 9 लॉग 10 साॻियो ई बचो। हाणे असां जेकॾहिं हिन जो लॉग वैल्यू कढूं 2.46 जो त असांखे वैल्यू मिलंदो साइंटिफिक कैलकुलेटर ते लॉग हणी तव्हां 2.46 हणंदो त जवाबु मिलंदो 0.390। हाणे इहो असांखे हिन जो लॉग वैल्यू मिली वियो। लॉग 10 जो वैल्यू तव्हां कढंदो त तव्हांखे मिलंदो 1। तंहिंजे करे ॿिन्ही जा जवाब असां हेठि रखूं। लॉग वैल्यूज़ POH बराबरि आहे नेगेटिव साॻियो ई 0.39093 प्लस 9 into 1 ही लॉग 10 असां हेठि लाहींदासीं माइनस खे माइनस सां ज़रब कंदासीं प्लस थी वेंदो त असांखे मिलियो हितां 9 लॉग 10 जो मिलियो 1 त 9 ज़रबिया 1 थियो। 1 9 ऐं 9 साॻियो ई थींदो उन मां 0.3909 जेको आहे असांजो उहो असां जेकॾहिं इन में असां माइनस ऐं प्लस खे जोड़ कंदासीं त ही वैल्यू इन मां 1 9 ऐं 9 मां कट थी वेंदो त असांखे जवाबु मिलंदो POH बराबरि आहे 8.6090। हाणे ही आहे असांजी POH जो वैल्यू जेको असां कढियोसीं हाइड्रोक्साइड आयन जी मोलर कंसंट्रेशन मां। एग्जाम्पल ॿिए खे असां ॾिठोसीं उन में असां PH POH हाइड्रोक्साइड आयन नेगेटिव जी असांखे ऐं हाइड्रोजन आयन जी मोलर कंसंट्रेशन मालूम करणी हुई। आयोनाइज़ेशन रिएक्शन ॾिठोसीं असां उन जी मोलर कंसंट्रेशन कईसीं डेटा कढीसीं असां। हाणे असां छा कंदासीं त असांखे जॾहिं OH नेगेटिव जी असांखे मोलर कंसंट्रेशन मिलियल हुई त असां हुनजी POH मालूम कईसीं। हाणे असां PH मालूम कंदासीं त PH मालूम करण जो असां वटि तरीक़ेकार आहे या फार्मूलो आहे PH प्लस POH बराबरि 14।
pOH जो वैल्यू असांखे मिलियल हुयो, असां मालूम कयोसीं 8.65। हाणे pH प्लस pOH जो वैल्यू रखंदासीं 8.65 बराबर 14। हाणे ही pH मालूम करण जे लाइ कि जेका असांजा डिजिट्स आहिनि परे पासे ॾे मूव कंदासीं, इन पासे ॾे प्लस जा आहिनि, बराबर जे परे पासे वेंदा त नेगेटिव जा थी वेंदा, त pH बराबर थी वेंदो 14 माइनस 8.65। pH बराबर 14 माइनस 8.65। 14 मां कट कयो 8.65 त तव्हांखे pH जो वैल्यू मिलंदो। pH बराबर आहे असांजी 5.3900। हाणे pH असांखे मिली वई त असां हाणे हाइड्रोजन आयन जी मोलर कंसंट्रेशन मालूम करे सघूं था। हाइड्रोजन आयन जी मोलर कंसंट्रेशन मालूम करण जे लाइ फार्मूलो आहे pH बराबर नेगेटिव लागर्थम ऑफ हाइड्रोजन आयन जी मोलर कंसंट्रेशन। हाणे जीअं सवेर ई असां कयोसीं त इन माइनस खे ख़तम करण जे लाइ ॿिन्ही पासनि माइनस खे असां ज़रब कंदासीं माइनस सां, त हिते प्लस आहे त इहा प्लस जेका आहे माइनस सां ज़रब थी वेंदी त माइनस pH थी वेंदी, माइनस माइनस सां ज़रब थी वेंदी त प्लस लाग हलियो वेंदो, वरी पोइ असां एंटी लाग सां ज़रब कंदासीं, एंटी लाग सां असांखे मिलंदो एंटी लाग माइनस pH, एंटी लाग लाग सां ज़रब थींदो त लाग खे ख़तम करे छॾींदो, असांखे मिलंदो सिर्फ़ु हाइड्रोजन आयन जी मोलर कंसंट्रेशन। ऐं पोइ असांखे नओं फार्मूलो पियो मिले हाइड्रोजन आयन जी मोलर कंसंट्रेशन बराबर एंटी लाग ऑफ नेगेटिव pH। हाणे नेगेटिव pH यानी असां छा कंदासीं त हीउ जेको असांजो वैल्यू आहे pH जो 5.3900 उहो असां माइनस pH जी जॻह ते रखंदासीं ऐं हुनजो एंटी लाग कढंदासीं। सो हाइड्रोजन आयन जी मोलर कंसंट्रेशन बराबर थी वियो एंटी लाग नेगेटिव pH जो वैल्यू आहे 5.3900 उहो असां हिते रखियोसीं। हाणे हिनजो एंटी लाग कढण जे लाइ तरीक़ेकार आहे साइंटिफिक कैलकुलेटर ते शिफ्ट खे दॿाए लाग खे दॿायो ऐं माइनस 5.3900 ही जेको वैल्यू आहे उहो तव्हां लॻायो त तव्हांखे असांखे एंटी लाग वैल्यू मिली वेंदो हिन जो। त असांखे हाणे एंटी लाग वैल्यू मिलियो जेका आहे मोलर हाइड्रोजन आयन कंसंट्रेशन उहो आहे 0.00004074। हिन पॉइंट खे असां नॉन डिजिट ताईं खणी ईंदासीं, जेतिरा अंग हेॾे ईंदी ओतिरो 10 खे रेज़ पावर माइनस में मिलंदो, छो त असां सॼे पासे था हलूं। ही 0 हिकिड़ो क्रॉस कंदी, ॿियों टियों चोथों पंजों छहों, हिते अची करे असां पॉइंट खे बीहारींदासीं 4.074 ज़रबिया 10 रेज़ पावर माइनस 6, छो त 6 अंग पॉइंट असांजी क्रॉस करे आई। हाइड्रोजन आयन जी मोलर कंसंट्रेशन आहे 4.074 ज़रबिया 10 रेज़ पावर माइनस 6 मोल पर डीएम क्यूब। असांजो जेको लेक्चर पुॼाणी ते पहुचे थो, वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसीं ताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।